आकाश अंसारी ऐं सम्झां थो त क़दीम सिंध जो जदीद रूह हो। हू को ईअं माना लॻंदो हो त ॼण आकाश जे अंदर में हिकिड़ो उहो दरावड़ आहे जेको सिंधूअ जे किनारनि ते सोमरस पी छितिन चांडोकिन में रक़सां रहंदो हुजे, उहो रक़्स कंदो हुजे मोहन जे दड़े जे किनारे ते। मोहन जे दड़े में माना उनजो रूह जेको आहे उहो रेनकॉर्नेट थींदो 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 मुख़्तलिफ़ दौरनि में आयो आहे। मूंखे लतीफ़ बि ईअं लॻंदो आहे त उहो क़दीम सिंध जो जदीद रूह ईअं अयाज़ बि हो, इहे सभु हुआ जंहिंजी मिटीअ सां एॾी कमिटमेंट उहा ईअं कोन थी सघे। मुमकिन कोन्हे त तूं यकदमि हिजरत करे ऐं कंहिं ॿी जॻह ते वञे तूं उन मिटीअ खे माउ सम्झणी शुरू करे छॾी, इहो मुमकिन कोन्हे। उहो हिकिड़ो प्रोसेस आहे, हिकिड़ो पंधु आहे। उन पंधु उहो प्यार खे जनमु ॾिए थो, उहा अटैचमेंट माण्हू जी पैदा थिए थी। For more details, visit our YouTube channel, Sindh Literature Festival.